الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام علی اشرف الانبیاء والمرسلین وعلی آلہ واصحابہ واہل بیتہ اجمعین اما بعد فقد قال اللہ تبارک و تعالی فی القرآن الکریم اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا آمنت بالله صدق الله مولانا العظيم وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين معزز سامعین کرام، اج جو ہی ڳوٺ محمد نواز گوندل میں ایصال ثواب جی نیت سان ایک ذکر جی ऐं درود جی محفل سجائی وئی आहे जेका मोहतरम अब्दुल मजीद मुरीद हुसैन अब्दुल मजीद ऐं मुरीद हुसैन पंहिंजे ॾाॾी साइण ऐं पंहिंजे बाबा साईं ऐं जमी अज़ीज़ व अकारब जे बख़्शिश जे लाइ हीअ महफ़िल सजाई आहे। यकीन कयो मुंहिंजा दोस्तो, इंशा अल्लाह ताला तव्हांखे ख़बर आहे फ़क़ीर माण्हू आहे, टेड़ायूं सेड़ायूं पाण कोन ॼाणूं, दीन जो तबलीग जो पैगाम खणी पहुता आहियूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि खे बख़्शण जे लाइ, पंहिंजे बाननि खे मुआफ़ करण जे लाइ अल्लाह ताला सबब बि पाण ई पैदा करे असांखे अता फ़रमाए रहियो आहे। यकीनन एक इंसान जो मौत बि इंसान जे लाइ ॾुखाईंदड़ ज़रूर आहे। वालिदैन जे लाइ औलाद जो मौत ॾाढो मुश्किल आहे, औलाद जे लाइ वालिदैन जो मौत ॾाढो तकलीफ़ ॾींदड़ आहे। हर रिश्तेदार जे लाइ बि रिश्ते जो मौत तकलीफ़ ॾींदड़ आहे। लेकिन हक़ीक़त छा आहे त मौत ख़ुदि हिकु अल्लाह जी नेमत आहे। मौत ख़ुदि हिकु अल्लाह जी नेमत आहे। अल्लाह ताला जे कुदरत जे ऐं अल्लाह जे कुर्ब जे मथां अॼु चंद लम्हात वेही गौर कंदासीं। दोस्तो, अगर ही मौत न हुजे हां, अल्लाह ताला अगर कंहिंखे मौत न ॾिए हां, त जेको इंसान जॾहिं बीमार थींदो आहे, साल खां पोइ 2 सालनि खां पोइ औलाद बि बेज़ार थी वेंदो आहे, मिट बि बेज़ार थी वेंदा आहिनि। उन वक़्त में औलाद बि चवंदो आहे त हाणे अल्लाह साईं घणनि सूरनि खां खणी पंहिंजो करे छॾे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, घरवारी चवंदी आहे हाणे त थकिजी पिया आहियूं इलाज कराए करे। याने हर कंहिंजी तमन्ना हूंदी आहे जेकर ख़ुदा हिन खे पंहिंजो करे। मुंहिंजो अल्लाह फरमाए थो और रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला, ऐं मुंहिंजा बाना हिन काइनात जे अंदर मां अल्लाह जे ज़ात का बि शइ अजाई पैदा कान कई आहे।
ज़िंदगी मां अल्लाह पैदा कया, इन में भी मां अल्लाह जो हिकमतूं हन। मौत के मां खुदा पैदा कयो आ, इन मौत में भी मां अल्लाह जो हिकमतूं हन। मुझो अल्लाह फरमाए थो, ऐ बाना जेकॾहिं रुगी तोखे ज़िंदगी ॾियां त तूं पंहिंजे ज़िंदगीअ मां ख़ुदि बेज़ार थी वेंदे, पर जेकॾहिं रुगी मां मौत खे पैदा कयां त तव्हां मौत कसरत सां ॾिसण जे करे मग़मूम थी वेंदो। इन करे मुझो अल्लाह फरमाए थो, ज़िंदगी ॾियां तॾहिं बि शुक्रानो अदा कर। अगर कंहिंखे मां अल्लाह सलामतीअ ऐं ईमान वारो मौत ॾियां थो त उन ते बि रंजीदह थियण जे बजाय अल्लाह जे दरबार में शुक्रानो कयो, छो त मरण हक़ आ, मरण हक़ आ। लेकिन कब्र ऐं कफन में शक आ। ख़बर नाहे कब्र नसीब थिए अलाए न थिए, ख़बर नाहे कफन नसीब थिए अलाए न थिए। केतिरा ई अहिड़ा मैयत ॾिसंदा हो जेके जहाज़नि में सड़ी खाक थी वेंदा हन, ख़बर ई कोन पवंदी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला फरमायो, अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर। कुरान करीम पढ़ण ॿुधण जो शौक़ आहे या न? बेनियाज़ रब फरमायो, मौत खे भी मां अल्लाह पैदा फरमायो आ, ज़िंदगीअ खे भी मां अल्लाह पैदा फरमायो आ। ऐ मुझा बाना, मां अल्लाह ज़िंदगी भी तोखे अता फरमाई आ, मौत खां भी तोखे आगाह करे छॾियो आ त 100 साल जे जिए कोई फिर भी एक दिन मरना, आब हयात जे पिए कोई फिर भी एक दिन मरना। मौत जो अचण हक़ आ। मौत मुझा दोस्त अज़ीज़, ज़िंदगी मौत जी अमानत आ। मालिक ईंदो आ, अमानत खे गॾु वठी वेंदो आ। मुझे बेनियाज़ रब फरमायो, मां अल्लाह जे ज़ात जेका मौत खां अॻु में तोखे ज़िंदगी अता फरमाई आ। अल्लाह फरमाए थो, उहा बेमक़सद कान अता फरमाई आ। मां अल्लाह उहा ज़िंदगी रुगी ईअं फुज़ूल कान फरमाई आ, छो त रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला। मुझे अल्लाह फरमायो, तव्हांखे सम्झ में अचे या न अचे, मां अल्लाह जेका शइ पैदा फरमाई आ उन में हिकमतूं मां अल्लाह ज़रूर फरमायूं। नांगा इंसान खे ॾंगींदड़ा, भले समझ में न अचे, पर उन जी ज़िंदगी हुजण जूं भी अल्लाह ताला खोड़ सारियूं हिकमतूं पैदा फरमायूं हन। नांग जो ज़हर केतिरनि बीमारियुनि में कमी ईंदो आहे। नांग केतिरनि शयुनि खे अल्लाह ग़िज़ा तौर अता फरमाए छॾींदो आहे। दोस्तो, त तो असां इंसान खे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात 18,000 मखलूकात में सब खां सुहिणो अगर मुझे बेनियाज़ रब को बनायो आ तो उहो इंसान। 18,000 मखलूक में 18,000 मखलूक में मुझे बेनियाज़ रब को सुहिणे में सुहिणी शइ पैदा फरमाई आ, उहो अल्लाह इंसान बनायो आ। ऐ सुहिणा इंसान, ऐ सुहिणा इंसान, तोसां सब खां वधीक ऐं सब खां पहिरीं जंहिं प्यार कयो आ उहो मुंहिंजो अल्लाह। अल्लाह कैसा प्यार कंदो आ। अल्लाह जमील व युहिब्बुल जमाल। अल्लाह सुहिणो आ, अल्लाह सुहिणे सां प्यार कंदो आ। अल्लाह तोखे सुहिणो बनायो आ। सूंह मां मुराद हे तुंहिंजे चेहरे जो रंग नाहे, सूंह मां मुराद तुंहिंजो रंग अच्छो नाहे, सूंह मां मुराद तुंहिंजे जिस्म जी बीहक नाहे, सूंह मां मुराद अल्लाह जे ज़ात बाबरकात। ऐ इंसान तोखे उहो पावर ॾिनो आ, उहा ताक़त ॾिनी आ जो मुंहिंजो रब थो फरमाए, ऐ इंसान इन काइनात जे अंदर जेकी कुछ मां अल्लाह पैदा फरमायो आ, अगर इंसान तूं उन खे इस्तेमाल न करी त दुनिया में उन जी काई हैसियत ई कान रहंदी।
مثال طور 2 करोड़न जो बंगलो मिसाल 2 करोड़न जो बंगलो ठही वयो पर जे इंसान न रहे त छा मुकाम अजीजाने मन लखन जी गाड़ी हुजे इंसान इस्तेमाल न करे जंग जी बर्बाद थी विंदी सोने में सोनो फ्रूट हुजे बागन में फल हुजन जेके तैयार लगा पिया हुजन पर जे इंसान इस्तेमाल न करे उते जो उते किन्ना थी विंदा याद रखी छडियो मुझो बेनियाज रब तो फरमाए कायनात में अगर सब खां अजीम मुकाम अल्लाह शय पैदा फरमाया तो वो इंसान ऐ इंसान तू अजीम आही तू अजीम आही तू सब खां हसीन आही तू सब खां सुहणो आही सब खां पहिरो सवाल त पैदा त सभिनी खे अल्लाह फरमायो लेकिन इंसान खे सभिनी खां वधीक अल्लाह सुहणो छो फरमायो अल्लाह इए छो न फरमायो त मां अल्लाह फरिश्तन खे सुहणो बनायो आ हालांकि फरिश्ता त नूरानी मखलूक हन फरिश्ता त गुनाहन खां पाक हन अल्लाह जे ज़ात उन्हनि जे लाइ छो न फरमायो त मां सब खां वधीक फरिश्तन खे सुहणो फरमायो आ इंसान खे अल्लाह ताला सूह जो लक़ब छो अता फरमायो अजीम अल्लाह ताला इंसान खे लक़ब छो ॾिनो इन करे मुंहिंजा दोस्त जो अल्लाह पंहिंजे महबूब खे हिन इंसानी सूरत में पैदा फरमायो तो असांजी हैसियत तो असांजी इज्जत तो असांजी अजमत तो असांजी बुलंदी तो असांजो शान मान हे ज़ाती हैसियत में न है हे अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे करे आ रुगी तो असांजो न कायनात जे हर ज़र्रे के इज्जत दिनिया मुझे अल्लाह लेकिन मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुझा दोस्त अजीज इज्जत जे सदके में दिनिया गदह भी जानवरा बकर भी जानवरा घोड़ो भी जानवरा काबो भी जानवरा मां तो खां तो पुछा घोड़ो जदे मरी वने उन्हें के काडे कंदे घोड़ो बीमार थी वने तो जदे इलाज असर न करे काडे कंदे कढी बाहर उछलाइंदे पर तो खां तो पुछा जे कदे तुझो गाबो मुझा दोस्त अजीज तुझे गाबो जदे हर हलाइण खां वेही वने त छा कंदे चो उन के ज़बह करे उन जो गोश्त पाण भी खाइंदुस गरीबन के भी खाराइंदुस जानवर त हू बिया जानवर त हू बिया पर चो जंहिंजे लाइ मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो ही हलाल ओ क़यामत ताईं हलाल त मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो गाल के तवील न वठी वञा अल्लाह फरमायो अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात मां अल्लाह जिंदगी भी तो खे ॾिनी आहे मां अल्लाह मौत जो हुक्म भी तो ला सादर फरमायो आहे मां अल्लाह तो खे आगाह करे छॾियो आहे ऐं दुनिया ते अचण वारा हमेशा तो खे हिते रहणो नाहे हे घर तुंहिंजो हमेशा जो नाहे सदाई तुंहिंजो हिते रहण नाहे पंहिंजे अबे ॾे निहार अगर तुंहिंजो अबो ज़िंदा पंहिंजे अबे जे अबे ॾे निहार अगर तुंहिंजो ॾाॾो भी ज़िंदा पंहिंजे ॾाॾे जे अबे ॾे निहार ज़मीन साॻी आहे इलाइक़ो साॻियो आहे हज़ारे माण्हू आया हज़ारे माण्हू हलिया विया मुंहिंजो अल्लाह तो फरमाए सिज पंहिंजे टाइम ते उभिरी रहियो आहे राति पंहिंजे टाइम ते थी रही आहे ज़मीन साॻी आहे हिन जे मथां हर हलाइण वारा ॿिज छटण वारा केतिराई आया केतिराई हलिया विया ऐं इंसान तूं बि उन्हनि जियां अॼु ज़मीन जे मथा हई अॼु ज़मीन जे मथा हई मां अल्लाह तो में हिम्मत ॾिनी आहे मां अल्लाह तो खे सिहत ॾिनी आहे मां अल्लाह तो खे ताक़त ॾिनी आहे सुहिणा अमल कर इंसान ही पाण में इंसानियत पैदा कर इंसान जो कदर कर गरीबन से हमदर्दी कर यतीमन जी सार लह मां अल्लाह जेकी कुछ तो खे ॾिनो आहे मां अल्लाह जे ॾिनल नेमतुन मां अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर ॾे त जॾहिं ज़मीन जे अंदर तू ईंदे त उते ॾाढो सुकून सां गुज़ारींदे हिकिड़ी ज़िंदगी ज़मीन जे मथां रहण वारी आहे हिकिड़ी ज़िंदगी ज़मीन जे अंदर रहण वारी आहे जेको इंसान क़ब्र में वेंदो आहे मुंहिंजा दोस्त उहो ख़त्म थी न वेंदो आहे
याद रखी छॾजां इएं नाहे त मर गया मरदूद न ख़त्मा न दुरूद न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टे इंसान खे अल्लाह ताला ज़िंदगियूं अता फरमायूं हन टिनि सूरतुनि में जॾहिं तव्हां असां अमड़ जे पेट में बि न हुयासीं त आलम अरवाह में हुयासीं ॻाल्हायो आलम अरवाह में हिते काफ़ी पढ़िया लिखिया नौजवान आहिनि ऐं चाहियां थो त थोरो फार्मूलो तव्हांखे दीन जो सम्झायां त कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत जो मतिलबु छो त आउं ख़ुदि हिकु पढ़ियो लिखियो नौजवान आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ईअं नाहे त फ़क़्ति मदरसे जो पढ़ियल हा अल्हम्दुलिल्लाह दुनियावी तालीमात खां बि अल्लाह ताला मुस्तफ़ीज़ फरमायो आहे सम्झण जी कोशिशि कयो त इंसान कॾहिं बि मोह नाहे हे जुमिलो गौर सां ॿुधो इंसान मां ईअं न चए तो रुॻी मुस्लमान इंसान कॾहिं बि मोह नाहे मरंदो केरु आहे ज़िंदह केरु हूंदो आहे थोरो तव्हांखे वज़ाहत करे मुख़्तसिर टाइम में ॿुधाईंदुमि मरंदो उहो आहे मुअल शइ उनखे चवंदा आहियूं जेका हमेशह जे लाइ जंहिंजी चुरपुर ख़तम थी वञे जंहिंजी ब्लड जी सर्कुलेशन ऑफ थी वञे जंहिंजो बाक़ी को वजूद न बचे दोस्त ज़रा सोच अमड़ जे पेट में अचण खां घुमे तूं आलम अरवाह में मौजूद हुए जिस्म न हुयो रूह जे सूरत में हुए उन रूह खे अल्लाह जे हुक्म सां अल्लाह ट्रांसफर कयो तुंहिंजे अबे अम्मा जे शादीअ जे सूरत में अम्मा जे वरी पेटड़े में अची पहुते उते रूह तुंहिंजो उहो साॻियो ई आहे लेकिन तुंहिंजे अचण जी तस्वीर अजीब आहे रत जे कतरन जे सूरत में आयो आहे उन रत जे कतरन खे अल्लाह जे ज़ात हिकु जीजल अमड़ जे वजूद में जल अमड़ जे पेट में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उते अल्लाह बनायो आहे अजीब अंदाज़ सां मुंहिंजे रब बनायो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन खून जे कतरन मां अल्लाह अमड़ जे पेट में तुंहिंजो जिस्म बनायो आहे तुंहिंजो मांस बनायो आहे तुंहिंजूं हड्डियूं बनायूं आहिनि मुंहिंजा दोस्त नौजवाननि खां पुछी ॾिस जेके कुझु न कुझु साइंस मां ॼाणनि था मेडिकल मां ॼाणनि था इंसान जी हार्ट यानी दिलि खां वठी करे सॼे जिस्म जे अंदर 27,000 फुट मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला इंसान जे वजूद में रगूं पैदा फरमायूं आहिनि विदाउट जॉइंट हिकिड़ी जगह ते बि कंहिंमें मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॉइंट लॻल कोन्हे को यानी टाकियल कान्हे का इहे 27,000 फुट नसूं अल्लाह तुंहिंजे वजूद में पैदा फरमायूं जेके सॼे तुंहिंजे वजूद खे सप्लाई करे रहियूं आहिनि जंहिंमें थुलियूं बि आहिनि सन्हियूं बि आहिनि रुॻी करगे जी सन्हड़े में सन्हड़ी रग डैमेज थी वेंदी आहे जिस्म जो हेठियों हिसो छाह छॾे वेंदो आहे लेकिन जी जल अमड़ जे पेट में इहे तमामु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजे वजूद जो नसूं अल्लाह जे ज़ात पैदा फरमायूं अल्लाह तोखे उते ज़िंदगी अता फरमाए तुंहिंजे वजूद खे अल्लाह अमड़ जे पेट में तैयार कयो जेसि ताईं मुंहिंजे ख़ुदा चाहियो तूं अमड़ जे पेट में रहे जॾहिं अमड़ जे पेट मां अल्लाह जो हुकुम थियो त ॿाहिरि निकिरी आहे आलम अरवाह मां बि अल्लाह जे हुकुम सां ट्रांसफर थिए अमड़ जे वजूद में वरी अमड़ जे वजूद मां अल्लाह जे हुकुम सां तूं ट्रांसफर थिए हुकुम मुंहिंजे अल्लाह जो आहे लेकिन सूरत हर जगह ते अलॻि अलॻि थींदी थी अचे आलम अरवाह मां हुकुम अल्लाह जो थियो रूह जे सूरत में माउ जे वजूद में पहुते खून जे कतरन जे सूरत में पहुते जॾहिं अमड़ जे पेट मां अल्लाह जे हुकुम सां तूं ॿाहिरि आए त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सूरत इंसानी वठी करे अमड़ जे दर्दन ऐं सूरन जे सूरत में ॿाहिरि पहुते ज़मीन ते मुंहिंजे अल्लाह तोखे रहायो वरी जॾहिं अल्लाह जो हुकुम थियो हिन ज़मीन जे तख़्ते खे छॾ त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इज़राइल जे सूरत में इज़राइल तो वटि आयो तुंहिंजे रूह खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कब्ज़ कयो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत मां मुराद आहे उन जी माना आहे त मौत जो ज़ाइक़ो हर साह वारे खे चखणो आहे ज़ाइक़ो उन वक़्तु महसूस थींदो आहे जॾहिं का शइ इंसान जे वात में हूंदी आहे हींअर तव्हांजे वात में फ्रूट न आहे त ज़ाइक़ो आहे जवाबु ॾियो
पर जेकर तव्हां मां कंहिंजे बि मुंहं में हींअर फ्रूट जो को बि ज़रड़ो हूंदो, अगर कंहिंजे मुंहं में केलो हूंदो त केले जो ज़ाइको हूंदो, अगर सूफ़ हूंदो त सूफ़ जो ज़ाइको। अल्लाह जे क़ुरान खे खोल, अल्लाह फरमाए तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स साह वारी शइ खे मौत जो ज़ाइको चखणो आहे, ज़ाइको चखणो आहे। जॾहिं हिन दुनिया खां अल्लाह जे हुक्म सां तूं अगले जहान ॾे वेंदो आहे, इज़राइल अलैहिस्सलाम ईंदो आहे, अचे तुंहिंजे रूह खे कब्ज़ कंदो आहे, इहा घड़ी तुंहिंजे मौत जे ज़ाइके जी आहे, तुंहिंजे जिस्म जी चुरपुर बंदि हूंदी आहे। मुंहिंजा दोस्त ॿिया तोखे खणी फटे ते सुम्हारीनि, तुंहिंजे जिस्म जा कपिड़ा लाहीनि, ॿिया तोखे विंजारीनि, ॿिया तुंहिंजो जनाज़ो पढ़नि। मां तोखां मुस्लमान सवाल थो कयां, जेॾी महिल क़बर में मैयत खे लाहे अज़ीज़ो अकारब मोटी ईंदा आहिनि, ॿुधाए त उते अल्लाह जा फ़रिश्ता ईंदा आहिनि या कोन ईंदा आहिनि? जवाब ॾियो। सॼी ज़िंदगी ॿुधो अथव, ईंदा आहिनि या न? अल्लाह जा फ़रिश्ता ईंदा आहिनि। जॾहिं उहे क़बर में ईंदा आहिनि, सवाल जवाब कंदा आहिनि या कोन कंदा आहिनि? जवाब ॾियो। सवाल जवाब बि कंदा आहिनि। जंहिंखे तो असां मुर्दो करे क़बर में दफ़न करे आया आहियूं, ॿुधायो उहो जवाब ॾींदो आहे या कोन ॾींदो आहे? जवाब ॾियो। पोइ जे जवाब ॾींदो आहे त जहिड़ो आहे या मुअल्ला? जवाब ॾियो। ओ मुसलमान समझण जी कोशिश कर, इंसान कॾहिं भी मरंदो न आहे, बल्कि अल्लाह ताला जे हुक्म सां वो शिफ्ट थींदो आहे, हिकिड़े घर खां ॿिए घर खां, आलमे अरवाह खां शिफ्ट थियो अम्मड़ जे पेट में, अम्मड़ जे पेट खां शिफ्ट थियो ज़मीन जे तख़्ते ते, ज़मीन जे तख़्ते खां शिफ्ट थियो ज़मीन जे अंदर। जॾहिं क़बर में रहियो, हमेशा क़बर में भी न रहंदो। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह जो क़ुरान पढ़ो, अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर। अम्मड़ जे पेट मां ॿाहिरि आए, तोखे कपिड़ा पातल न आहिनि, बिल्कुलु नंगो आयो आहे। जॾहिं वरी ज़मीन जे अंदरि तोखे दफ़न कयो वियो आहे, तोखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कफ़न पाराया विया, मगर जॾहिं उन ज़मीन मां महशर जे मैदान में उथंदे तुंहिंजो कफ़र तोसां गॾु कोन हूंदो। अल्लाह फरमायो अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर। जीअं अम्मड़ जे पेट मां हिन ज़मीन जे तख़्ते ते आए, ईअं ई क़बर मां वरी हशर जे मैदान में तोखे हलणो आहे। पोढ़ो थी कोन पहुचंदे, जवान थी मुंहिंजा दोस्त अज़ीज़, नंढड़ो नंढड़ो कोन हूंदो, वॾो वॾड़ो कोन हूंदो, तमामु काइनात हिकिड़ी उम्र में अल्लाह जे हुक्म सां उथंदी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, क़बरनि मां उथी काॾे हलंदासीं? चो मैदान महशर में। मैदान महशर खां पोइ छा थींदो? चो अल्लाह जे तरफ़ खां फ़ैसिलो थींदो। जन्नती जन्नत में वेंदा, जहन्नमी जहन्नम में वेंदा, जन्नती जन्नत में हूंदा, जहन्नमी जहन्नम में हूंदा। ॿुधाए त इंसान मोह कॾहिं आहे? जवाब ॾे। कॾहिं मोह आहे इंसान? कॾहिं भी इंसान को न मोह आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ही अल्लाह ताला जो निज़ाम आहे। जीअं तूं हिकिड़े घर खां शिफ्ट ॿिए घर में थींदो हई, ॿिए घर खां शिफ्ट टे घर में थींदो हई, ईअं मुंहिंजो ख़ुदा जे हुक्म सां इन दुनिया खां तूं शिफ्ट थी रहियो आहे। त मुंहिंजा दोस्त, पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हायां, तमामु ॻाल्हि घणी थी वेंदी। त इंसान क़बर में ज़िंदा आहे। जॾहिं तव्हां सां मुक़ाम खां लंघंदा आहियूं या मुक़ाम ते हलंदा आहियूं त छा चवंदा आहियूं? ॻाल्हायो, छा चवंदा आहियूं? अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर। माना छा थी? ऐ क़बरनि वारो, तव्हां ते अल्लाह जी सलामती हुजे। क़बर वारनि ते अल्लाह जी सलामती। ॿुधायो उहे जवाब ॾींदा आहिनि या कोन ॾींदा आहिनि? अज़ीज़ान मन, उहे भी जवाब ॾींदा आहिनि। याने जेको ज़िंदा हूंदो आहे उहो जवाब ॾींदो आहे। मां तोखे सम्झाईंदो हलां, को दुनिया जे किताबनि ते नाज़ कंदो आहे, को चवंदो आहे त मां इंग्लिश जा 5 किताब पढ़िया, मां वॾो को फ़िलासफ़र बणिजी वियो आहियां। को सोचींदो आहे मूं ला पढ़ियो आहे, मां वॾो फ़िलासफ़र बणिजी वियो आहियां। को चवंदो आहे मूं दौलत गॾु कई आहे, मां वॾो दौलतमंद बणिजी वियो आहियां। यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उजड़ गए वो बाग़
جن کے لاکھ مالی تھے سکندر جب دنیا سے گیا تو دونوں ہاتھ خالی تھے دولت مند دولت چھڑے ویندے جوان تو جوانی چھڑے ویندے حسین تو حسن چھڑے ویندے کچھ بھی تجھے گڈ ہلن وارو نہ ہے ہاں ہاں ہکڑی شے تو ساں گڈ ہلندی جیکو اللہ جے خوف میں تو زندگی گزاری ہوندی اللہ جے خوف میں تو اکھڑن ماں لڑک لاڑیا ہوندا سنے نبی پاک صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے شریعت سنت جو ادب کرے انتے عمل کے یقینی بنایو ہوندو یہی شے تو کے کمی دی خبردار تھی جہ دولت تے دنیا میں ناز تو کری یا دولت تو سا گڈ کان ہلندی جہ بنگلن تے ناز تو کری بنگلا تو سا گڈ نہ ہلندا جد گاڑن تے ناز تو کری ذات تے ناز تو کری یہ سبئی تجا ختم تھی ویندا اے روح پرواز تھیو سبئی تو کے میت کرے سدیندا تو جو نالو بھی کو رٹھنا میت تو جو نالو ختم تو جی ذات ختم تو جی اوقات ختم سب کچھ ختم تھی ویندو صرف تو جو نالو رہندو ہاں ہاں ان نالے کھاں بعد جے کا زندگی اجتا تو کہ اللہ جے قرآن ماں بدھایا یہ زندگی کہیں جی عظیم مرنو سب کہیں کیا گنہگار کے بھی مرنو نیکوکار کے بھی مرنو مولوی کے بھی دنیا چھڑنیا پیر کے بھی دنیا چھڑنیا امیر کے بھی دنیا چھڑنیا فقیر کے بھی دنیا چھڑنیا صدر کے بھی دنیا چھڑنیا دنیا جے ہر انسان کے چھڑنیا لیکن دنیا چھڑنا کھاں بعد میں جے کا زندگی اوہا کیاں قبر واری زندگی کیاں حشر واری زندگی کیاں بس قرآن کریم جے ایک آیت جو ریفرنس لئی با اگتے ہلا جو تا مکھے بدھایو ویو تہن گوٹھ میں اہل علم الحمدللہ کافی ہیں مجھا دوست عزیز ان کرے قرآن کریم جے دلیلن سا پیو گالھایا مجھے بے نیاز رب فرمایو من عمل صالحا ذکر او انثى وهو مؤمن فلنحيينه حياة طيبة ولنجزينهم اجرهم باحسن ما كانوا يعملون چھا پڑھے مچورپ جو قرآن اے مسلمان جس تے خدا جے کلام تے یقین نہ کندے تیس تے تنجی زندگی جی کائی حیثیت کونے کچھ بھی اہمیت کونے تنجے زندگی جی اہمیت ان ڈیہاں کا شروع تھی دی جڑے تو اللہ جے کلام کے سنجھانن شروع کیو اللہ فرمایو من عمل صالحا سونا عمل جہ بھی کیا سونا عمل جہ بھی کیا مجھا دوست عزیز تشخیص کان تھی تا پیر صاحب کیا یا مولوی صاحب کیا انا پڑھل کیا یا پڑھل کیا نن شرط ایہو نہ ہے اللہ حکم کیو من عمل صالحا تمام جہ بھی سونا عمل کیا ذکرن او انثى اوہ مرد ہجے یا عورت ہجے جی مرد جے متھا دنیا جی زندگی آخرت جی زندگی دنیا میں عمل آخرت میں پچھانو یہ عورت جے متھا بھی پچھانو یہ نہ ہے تا عورت جی کا زندگی نہ ہے یہ نہ ہے تا عورت لا نماز نہ ہے یہ نہ ہے تا عورت جو کمرگی گھر کے سنبھالنا یہ نہ ہے تا عورت جو کمرگی مال کے سنبھالنا یاد رکھی چھڑ مجھا دوست عزیز اگر کوئی شخص بھی پانجے گھر وارن کے محض ان بنیاد تے ہلائے رہے ہوا تا تمہاں عورتوں تمہاں جو کم مرگی گھر جو کم کرنا گاہ پٹھو کرنا مال کے سنبھالنا اند اللہ اللہ جے دربار میں مجرمہ پانجے بچن کے مجھا دوست عزیز پانجے بچڑن کے سنی زندگی گزارن سا گڈ ایہو تاکید کرنو انن کے سمجھائنو تا تمہاں کے بھی اللہ جی یہ پابندی سا نماز ادا کرنیا جی مرد کرے رہا اللہ فرمایو من عمل صالحا من ذکر او انثى مرد ہجن یا عورتوں ہجن جے کے بھی عمل سونا کندا اللہ شرط ہکڑو لگایو نہ امیری جو نہ غریبی جو نہ پیری جو نہ فقیری جو نہ مولوی جو نہ ان پڑھل جو اللہ ہکڑو شرط لگایو وہو مؤمن
کہڑو شرط رب لگاयो खुलियल रब जो कुरान ॿुध तमाम मामलात अल्लाह जे कुरान जे आयतुन सां तो तोखे ॿुधाया नौजवान वहुव मुमिन अल्लाह शर्त लगायो अमल सालिह भले करे मर्द हुजे या औरत हुजे पर हिकड़ो शर्त त हो हुजे मोमिन ओहो केर हुजे अजकल वडी दावा कई वेंदी आ NGOs वारा त ॾिसो केॾा भला कम था कनि अमेरिका जी फलाणी कंपनी हेॾा नलका हणाए रही आहे बेशक हणाए उनखे बि ख़ुदा दुनिया में नवाज़ियो आहे अल्लाह उन्हनि खे बि दौलत ॾिनी आहे ख़ुदा उन्हनि खे बि इज़त बख़्शी आहे लेकिन मुंहिंजो अल्लाह फरमाए थो दुनिया वारो जेसि ताईं मां अल्लाह जे वहदानियत जो इक़रार न कंदो मुंहिंजे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे ख़ातमुन नबिय्यीन वल मुरसलीन तस्लीम न कंदो मुझे सुने नबी ते ईमान न आणींदो हो दुनिया में केतरा भी सुना अमल करे मां अल्लाह उन्हनि जो मुआविज़ो उन्हनि खे दुनिया में जरूर ॾेई छॾींदुसि मगर आखिरत में उन्हनि जो कोई हिस्सो न आहे आखिरत में हिस्सो उन जो हूंदो रब तो आखिरत जे मथां यकीन रखण वारो व बिल आखिरत हुम यूक़िनून जेको आखिरत जे मथां यकीन रखंदो आहे अल्लाह उनखे अजर आखिरत में भी ॾींदो आहे दुनिया में भी ॾींदो आहे लेकिन आहे केर रब तो फरमाए वहुव मुमिन उहो मोमिन हुजे नेकियो करे थो खैर खैरातूं करे थो पर शर्त आहे त केर हुजे मोमिन हुजे पोइ मौला उनखे छा ॾींदे ओ मुस्लमानो क़ुरान पढ़ो मुसलमानों कुरान पढ़ो कुरान करीम अल्लाह जो पाक कलाम सिर्फ रुमाल वेड़े घर में रखण जे लाइ न आहे अल्लाह जो कुरान इन जे लाइ न आहे त उनखे अतुर अंबीर हणी ऐं तव्हां मथे मथे कुशादगी जगह ते रखी छॾियो बेशक कुरान जी इज़त लाज़िमा फर्ज़ आहे कुरान करीम जो अदब बिल्कुलु तव्हां असांजे मथां मुस्लमान जी हैसियत में वाजिब आहे लेकिन कुरान जो असुल जेको मक़सदु आहे उहो तिलावत कुरान आहे कुरान करीम जो असुल मक़सदु तिलावत कुरान सां गॾु उन जे पैगाम खे पोइ सम्झणा जॾहिं पैगाम खे सम्झंदासीं तॾहिं यार जे हक़ीक़त जी ख़बर पवंदी मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो उहो ईमान वारो मर्द हुजे या औरत जेको सुहिणा अमल कंदो आहे अल्लाह उन जो अजर ॿुध फलनुहियन तय्यबा खोल मुसलमान कुरान जेरो त सब को हुंदो आ कब्र में हिंदू भी जेरो आ मेघवाड़ भी जेरो आ मुनाफिक भी कब्र में जेरो आ मुशरिक भी कब्र में जेरो आ मजूसी भी कब्र में जेरो आ मोमिन भी कब्र में जेरो आ सवाल तो पैदा थे जॾहिं सभई कब्र में जेरा हन फर्क कहिड़ो आ हा मुंहिंजा दोस्त अजीज फर्क आ मोमिन कब्र में अल्लाह जिंदा इन ला रखियो आ त दुनिया जे तख्ते ते आधी रात जो थी करे सीअ में तहज्जुद जूं नमाज़ूं अदा करण वारा फजर जी नमाज़ूं अदा करण वारा मां अल्लाह जे मखलूक जी खिदमत करण वारा गरीबन सां हमदर्दियूं करण वारा अल्लाह फरमाए तो कब्र में मां अल्लाह तो के अबदी जिंदगी एड़ी पाकीज़ह जिंदगी तो ता फरमाया जेस ताईं क़यामत जो मैदान बर्पा थे जन्नत जी दरड़ी खुली मिलंदी कब्र में भी जन्नत जा मज़ा वठी रहियो हूंदो मुशरिक कब्र में जिंदा हूंदो आ काफर कब्र में जिंदा हूंदो आ छा जेला उन ज़मीन जे तख्ते ते अल्लाह जी बेफरमानी कई अल्लाह जे सुहिणे नबी जे दीन जी बेफरमानी कई अल्लाह जे दीन जो अदब न कई इंसान ज़ात जो कदर न कई इंसान ज़ात जी खिदमत न कई ओहो कब्र में इन ला जिंदा हूंदो आ जेस ताईं क़यामत जो मैदान अचे बराबर जेस ताईं जहन्नम जे हवाले थे तेस ताईं कब्र में जहन्नम जी दरी खुलंदी विया जेस ताईं क़यामत थींदी तेस ताईं कब्र में भी जहन्नम जे बाहि जे असरात में पियो जलंदो अल्लाह फरमायो फलनुहियन अल्लाह फरमायो सुहणन अमल करण वारन के ईमान वारन के मां अल्लाह पाकीज़ह जिंदगी अता करे छॾींदो हां
قرآن تو چوے فَلَنُحْيِيَنَّهُ وہ ہمیشہ زندہ ہوندا حیاتاً طیب پاکیزہ زندگی ماں اللہ انہوں نے کہتا تو کیا چھاجے کرے وَلَنَجْزِيَنَّهُمْ اجرہم بِأَحْسَنِ مَا كَانُوا يَعْمَلُونَ اللہ فرمائے تو اے زمین تے سونا عمل کرن وارا اے زمین تے رہی کرے مجھے مخلوق سا پیار کرن وارا پیار تا سب کو کندوا پر البغض للہ والحب للہ اللہ جی رضا دے پیار کرن وارا خیراتوں تا سب کو کندوا لیکن ہکڑی خیرات ہوا یار خیرات کیاں مانہوں چھا چوندا تا ڈاڈے جی خیرات بکان کہیں ہترو ڈاڈو ملکت چھڑے ویو ان خیرات ماں نکی تو جو فائدو نکی ڈاڈے جو فائدو دوستو خیر کری یا خیرات کری ہکڑو گلاس اللہ جی راہ میں کری یا 20 دیگیوں کری مقصد ہکڑو ہوجے تو مجھو سہنو رب کریم و راضی تھی پڑے اللہ جے رضا جے خاطر نڈڑو عمل کرن سان بھی مجھو اللہ اترو اجر عطا فرمائیں دوا جو انسان تو کے اندازوں کو نے کدہ بھی اے انسان تو سوچو نہ ہے تو جدہ دنیا میں اللہ ڈئی رہے ہوا تو گنے ڈئی رہے ہوا ہکڑے عمل جے ایوز 10 نیکیوں ہکڑی نیکی جے ایوز 20 نیکیوں پر رب چیتو جدہ قیامت میں نہ تو کا حساب وٹھندس گنے کون وٹھندس تورے وٹھندس کدہ سوچو تھی کدہ فرصتی کونے کا دنیا جے معاملات ماں فرصتی کونے کا قبر میں تو ضرور فرصت تھیندی جڑے جے کرامن کاتبین متھوں اچے بیہندا موجا دوست عزیز وہ ان مل فرصت جی خبر پوندی اے اللہ جا بانا ہی زندگی ننڈڑو بارڑو بھی راندی کو ٹھاہیندو بس آنے ختم تھا کہیں انشاءاللہ تعالی 9 بجے تائیں موٹ 10 منٹ آہن ننڈڑو بارڑو بھی جڑے کو راندی کو ٹھاہیندو تو بے مقصد کو ٹھاہیندو ان سا کھیڈندو روح ویرو کندو جڏهن ان جي دل ڀرجي ويندي پو ان کي ڀڃي اڇلائي ڇڏيندو مسلمانو ننڍڙو ٻار بي جي ڪڏهن بنا مقصد جي هڪڙو مٽي جو راندي کو نٿو ٺاهي ته هي 6 فٽن جو انسان الله بنا مقصد جي بنايو سوچو مسلمانو تو بنا مقصد جے لا نہ آئے ہوئے پان کے سنبھال یہ نہ تھے آئے تھے جس کام کے لیے بھول گئی وہ بات مالک لیکھا مانگے گا ہم خالی دونوں ہاتھ یہ نہ کر اللہ جو بانو تھی رہ دنیا تے زمین تے اللہ جو بانو تھی رہ عجیب اساں مسلمانن جی تھیوریا عجیب اساں انسانن جی تھیوریا جے کو نہ کم اللہ پہنجے ذمے کھیو وہ اساں زوری تھا پہنجے گچے میں فٹ کیوں ایں جے کو اللہ اساں جے حوالے کیو وہ کموری سا اللہ جے حوالے کرے تھا چلیو جملو سمجھ میں کون آئیو اے انسان پانجے زندگی جو مقصد سمجھ ہکڑو کم اللہ پانجے ذمے کھیو کہڑو اللہ فرمائے تو ان اللہ یرزق من یشاء بغیر حساب مجھے اللہ فرمایو رزق روزی بنا حساب کتاب جے دین وارو ماں اللہ ہکڑو 1.25 کلو کھرے میں وجھندو تو 14 من پھٹی کے رکندو چو مجھو اللہ 1.25 من کڑک جو زمین میں اچھلائیں دو 70 من کیر کندو چو مجھو اللہ تو فرمائے رزق روزی دین ماں اللہ جو ذمہ تو چوی نماز چھو نہ تو پڑھی بنیتے کما نماز چھو نہ تو پڑھی پانیتے ونجنوا نماز چھو نہ تو پڑھی بچن جیلا مزدوری کرنیا بچن جیلا روزی کرنیا کدہ تو کے قرآن جھلیوا کدہ تو کے سونے نبی پاک جھلیوا مجھے مدینے جے تاجدار واپار کیوا حضور جے صحابہ واپار کیوا ابو بکر صدیق زندگی کیاں گزاریا عمر فاروق زندگی کیاں گزاریا عثمان ذوالنورین زندگی کیاں گزاریا علی المرتضی شیر خدا زندگی کی گزاریا پر ماں تو کے ودی کرے چواں ان بلال جیلا یا ان سلمان فارسی جیلا جن اپانیا سب کچھ چھڈیو ملکتوں سب کچھ چھڈے پاک پیغمبر صلی اللہ علیہ وسلم جے محبت میں نکری پیا 1400 سال گزری ویا بدھا اج بھی انن جو نالو جگت زندہ آہے یا نہ ہے
ॻोठ जा अमीर रईस 6 महीना साल खां पोइ ख़बर ई कोन्हे का मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो हिकु हिकु सहाबी अॼु बि ज़मीन जे तख़्ते ते केॾो इज़त सां उन जो नालो वरितो थो वञे, केॾो एहतराम सां नालो वरितो थो वञे। सबबु छा आहे? उन्हनि पंहिंजी ज़िंदगी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहबत में गुज़ारी। ऐं इंसान अगरि तूं बि दुनिया जे तख़्ते ते ज़िंदा रहण थो चाहीं त हिकिड़ो ई तरीक़ो आहे, हिकिड़ो ई तरीक़ो हे ज़िंदगी जेका आहे हे साह थोड़े पल जा आहिनि, कंहिंजी 20 साल, कंहिंजी 30, कंहिंजी 40, 50, 100 हमरा फिनिश थी वेंदो, लेकिन अबदी ज़िंदगी तोखे अल्लाह ता फरमाईंदो कहिड़ी सूरत में? जॾहिं मुंहिंजे रब खे राज़ी कंदे ऐं सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत जे मथां अमल कंदे इंशा अल्लाह ताला उहा तोखे ज़िंदगी मिलंदी। त रोज़ीअ जो ज़ामिन केरु आहे? ॻाल्हाए केरु आहे? ऐं असां चऊं था छो तो था ही बि करिणो आहे, ही बि करिणो आहे, बचनि जे लाइ रोज़ी ओचरिया मेहनत करणु तुंहिंजे मथां लाज़िम आहे। मेहनत जे लाइ मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो अल कासिब हबीबुल्लाह, मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त आहे। मेहनत करणु तुंहिंजो अख्तियार आहे, बरकत ॾियणु मुंहिंजे ॻाल्हाए मुंहिंजे रब जो कमु आहे। हाणे अल्लाह तोखे दुनिया ते पैदा छो कयो आहे? हिकिड़ी आयत क़ुरान जी पढ़ा, सॼो ॾींहुं रब जो क़ुरान